अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह इस्तंबोल में हिकिड़ी चेन है मिठाइन जी तमाम मशहूर मिठाई है हिते इस्तंबोल में। ज़रूर ट्राई कजो। अॼु तो तव्हांखे इन्हनि जो शॉप ॾेखारींदा। हिते ड्राई फ्रूट मिठाइयूं ॾाढी सुठी क्वालिटी मिलनि थियूं। जेके शौक़ीन आहिनि जेके जिन फूड इस्तेमालु कयो आहे उन्हनि खे वधीक इन शइ जी ख़बर पवंदी। छा जी सर? ॾाढ़ू जी अनार जी सही सही। हाँ हाँ 700 लीरा पर किलो। अच्छा छिले कितना जो आहे? अच्छा ठीक है। सर तव्हां लो सो ही दोस्तों तव्हांखे ॾेखारियां आलीशान मिठाइयूं ड्राई फ्रूट ज़बरदस्त। ही माखी बि हिते पई आहे, ज़रूर ही ट्राई कजो। तव्हांखे वणंदो, टेस्ट ज़बरदस्त आहे।